ज़रमीना। पाण केरु आहियो ज़ात? असां भट्टी। काथे वेठा आहियो असुल? असां सूबेदारो। अच्छा सूबेदारे। छा मसइलो आहे? असांजो मसइलो आहे असां निकाह कयो आहे नौशहर अदालत में ऐं असांखे हाणे 5 मां ख़तरो आहे। तव्हां कंहिंसां निकाह कयो आहे? असां महदी हसन सियाल सां। महदी हसन शाह सां? जी। उहो किथां जो आहे? उहो बि असांजे ॻोठ जो आहे सूबेदारे। अच्छा ॻोठ जो आहे। अच्छा पोइ हाणे तव्हांजो छा चवणु? असांजो चवणु आहे त असांखे मौतमार धमकियूं था ॾियनि असांजा माइट ऐं वॾेरो माशन भट्टी महबूब भट्टी उहे था चवनि त असां छोकिरी खे मोटाए कारो कारे करे जे इल्ज़ाम में मारींदासीं। असां ॿिन्हिनि खे मारींदासीं असांखे मोटाए ॾियो असां मारींदासीं। ऐं हाणे मूंखे मुड़ुस खे कुझु थियो त हुन जो ज़िम्मेवार हूंदा माशन भट्टी ऐं महबूब भट्टी। मुंहिंजा चाचा ऐं मुंहिंजे मामनि में ख़तरो आहे। उन्हनि जा नाला छा आहिनि? यासीन ऐं ॿिए मामे जो नादर गफ़ार। इहे 3 मुंहिंजा मामा ऐं चाचनि जो नालो आहे सिकंदर भट्टी ऐं अब्दुल रहमान भट्टी ऐं दिलबर भट्टी ऐं सोटरा सफदर भट्टी भाइर आहिनि। हिकिड़े जो नालो आहे फराज़ ऐं वकार ऐं वालिद साहब जो नालो रियाज़ भट्टी। इन्हनि मां ख़तरो आहे मूंखे मौतमार मूंखे धमकियूं था ॾियनि। तव्हांजे वालिद जो नालो छा आहे? रियाज़ भट्टी। अच्छा त मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ खपे DIG सखर जी पुलिस खां असांखे तहफ़ुज़ खपे मूंखे बि मुंहिंजे मुड़ुस खे बि। दादा छा नालो आहे तव्हांजो? महदी हसन। महदी हसन। कंहिंजा फर्ज़ंद आहियो तव्हां? मेवाड़ से ज़रमीना अली सां। ज़रमीना अली सां। उहे किथां जा रहवासी आहिनि? सूबेदारे। सूबेदारे। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे त माशन भट्टी ऐं महबूब भट्टी असांखे घुराए मौतमार धमकियूं था ॾियनि। चए तव्हांखे कारी कारो करे मारींदासीं। ऐं छोकिरी जा जेके मामा आहिनि यासीन भट्टी नादर भट्टी गफ़ार भट्टी इहे बि असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुतालबो कंदो? मुतालबो आहे त सखर DIG SHO खैरपुर इन्हनि खां तहफ़ुज़ खपे असांखे। सूबेदारे पुलिस खां असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस असांजे घरनि जे मथां चढ़ाई कयूं बीठी आहे। असांखे तव्हांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी हींअर असांजे पंहिंजे हिसाब सां सही आहे पर माइट असांजे पोयूं माना वॾी ज़िंदगी ॾुखी था गुज़ारनि। असांखे तंग था कनि। असां ज़ाल मुड़ुस सही आहियूं पाण। असांखे तंग था कनि असांजी सुकून जी ज़िंदगी आहे ई न। असां रुलंदा था अचूं असांखे धमकियूं था ॾियनि। असांखे सुकून जी ज़िंदगी जीअणु खपे ऐं असांखे हाणे तंग न कनि। असां शादी कई आहे हाणे मां मोटी बि न वेंदसि ऐं मूंखे धमकियूं बि न ॾियनि जेके विच वारा आहिनि। असांजो इहो आहे त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं असांजो ज़ियान वॾो करे विया आहिनि। अटे जो कारखानो हुयो उहो पटे विया आहिनि। असांजो 20 जो मोटर हिकिड़ो 15 जो मोटर ॿियो ऐं राई जी मशीन हुई उहा पटे विया आहिनि ऐं अटे जूं 2 चकियूं खणी विया आहिनि। साड़ियुनि जी मशीन हुई उहा खणी विया आहिनि ऐं 24 सोलर प्लेटूं खणी विया आहिनि। असांजो वॾो ज़ियान कयो अथनि। असांखे इंसाफ़ खपे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो।